दोस्तों अॼु जी न्यू अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पाण खे ख़ुशि आमदीद। अॼु सोप सीरियल जेको रियासत ड्रामो अची रहियो आहे, इन जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। हलूं था अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम वेस्ट कान था कयूं। उन खां पहिरियों नंढो अर्ज़ु आहे, हिन वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा। थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हिन चैनल ते तव्हांखे न्यू अपडेट मिलंदी रहंदियूं बर वक़्तु। दोस्तों ये साम्हूं एक्टर सभु तव्हां ॾिसी रहिया आहियो, जेकियूं तस्वीरूं हली रहियूं आहिनि इहे सभु तव्हांखे रियासत सोप सीरियल में मिलंदा। जीअं असां गल, उम्मीद अली कलवड़, मतिलबु बहितरीन मां बहितरीन अदाकार, एस भट्टी, सभु तस्वीरूं तव्हां ॾिसी रहिया आहियो। कंहिंजा नाला मां खणा, तव्हां सभु सुञाणंदा आहियो। इहे अदाकार कंहिंजा नाले जा मोहताज न आहिनि, सभई फेमस अदाकार आहिनि। ऐं खजू साहब इहे अदाकार सिलेक्ट करे छॾिया आहिनि। मीरपुर माथेलो में हीअ रियासत मेगा सोप सीरियल अचण वारो आहे। उन जी लोकेशन वग़ैरह बि उन जेको आहे तयारु करे छॾी आहे। उन जूं तस्वीरूं बि शेयर कयूं आहिनि, पोस्टूं रखियूं आहिनि। लोकेशन बि ज़बरदस्तु आहे। इहे बंगला महल जेका वॾेरनि जा ॾेखारिया वेंदा उहे बि ख़ूबसूरत ॾेखारिया विया आहिनि। तस्वीरनि में सुठा नज़र अचनि पिया। अॻिते ख़बर पवंदी त इन्हनि में केतिरो मज़ो आहे ड्रामे जी कहाणी में। ऐं हीअ ड्रामो जेको आहे दोस्तों 10 तारीख़ ते ॿुधाए पियो वञे त कीअं बि करे इन जी शूटिंग स्टार्ट कई वेंदी। हाणे हाणे जेको आहे न हितां थींदी जॾहिं जा मेकिंग वीडियोज़ पिक्चर ईंदा ऐं असांजो राब्तो बि हली रहियो आहे। जीअं शूटिंग शुरू थींदी ऐं असांखे ख़बर पइजी वेंदी त असां तव्हांखे वरी नई अपडेट में ॿुधाए छॾींदासीं त भाउ शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे। जो सिंध टीवी वारा काफ़ी जेको आहे न पाबंदी आई आहे त बाबा शूटिंग जूं तस्वीरूं वग़ैरह तव्हां को बि अदाकार न ठाहे। वधि में वधि खजू साहब कॾहिं हिकु ॿ क्लिप रखंदो, वधीक अदाकार इहे शयूं न रखंदा। उन्हनि ते पाबंदी मतिलबु गुस्सो जो इज़हार कयो हुयो जॾहिं तकरार ड्रामे में अदाकार वीडियो ठाहिनि पिया, चैनलनि ते रखनि पिया त सिंध टीवी वारनि वरी सख़्ती कई हुई। पर हाल हीअ वरी जेको आहे न केटिन वारनि जो ड्रामो आहे। मां अगरि भुल में सिंध टीवी नालो खणी वियुमि। केटिन वारा मथां सख़्ती न करनि, थी सघे थो करनि बि सही। ही केटिन वारो जो ड्रामो आहे सोप सीरियल, ऐं हिन में को जेको आहे न मथां कुझु पिक्चर वग़ैरह तव्हां ॾिसण में अचनि न त असां तव्हांखे इंशाअल्लाह नई अपडेट ॾींदा रहंदासीं। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।